मां तुझी जान वठण आयो आहियां। यमराज आहियां मां यमराज। तव्हांखे बि मुंहिंजी जान वणी वई छा? ठीकु आहे, ॿ घर छॾे ई रहंदी आहे, वञी वठी वञोसि। मां तुंहिंजी जान खे न तोखे वठण आयो आहियां। हल मथे, तुंहिंजो मथे हलण जो समय थी वियो आहे। अच्छा, मथे वञण लाइ मूंखे वठण आया आहियो। ठीकु आहे, एरोप्लेन घुरायो, हलूं था गॾु मथे। हल माई, मां तोखे वठण आयो आहियां। 2 मिंट बीहो। 2 मिंटनि में भला छा कंदा? मैं तो बस मोबाइल में स्टेटस रखा, ट्रैवलिंग टू यमलोक। साहिब, तव्हांखे चयो हो खेलण सां वजन घटी रहंदो। खेलण सां त वजन घटंदो ई, पर मां त 1 महीने खां कंटिन्यू खेलां पई, त बि मुंहिंजो वजन कान घटियो आहे डॉक्टर। अच्छा, छा खेलंदा हुआ? लास्ट 1 महीननि खां माण्हुनि खे पकड़े पकड़े लूडो पई खेलां। 24 कलाक ॾींहं जा लूडो ई थी खेलां, त बि वजन कान थो घटे। हाँ तो दोस्तों, वजह हो न हो पर खुश रहने की हमेशा कोशिश किया करो। अगर आपको हमारा ये वीडियो अच्छा लगा तो कमेंट करके जरूर